धरती मालामाल। धरती मालामाल में मां सभिनी खे हैदर कादरी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे पारां असां ही सेगमेंट कयूं था सवाल जवाब। जेको भी सवाल जो जवाब ॾींदो GFS बिल्डर्स जो उनके गिफ्ट हैम्पर ॾिनो वेंदो। सवाल नंबर पहिरियों आहे, कुरान मजीद जो सब खां पहिरियों तर्जुमो कहिड़ी ॿोली में कयो वियो? कलाम पाक का तर्जमा सबसे पहले किस जबान में किया गया था? कलाम पाक खुद अरबी है, तो अरबी में कैसे तर्जुमा होगा? कलाम पाक खुद अरबी है। कुरान मजीद जो सब खां पहिरियों तर्जुमो कहिड़ी ॿोली में कयो वियो? फारसी। साईं मथे ॾियो, साईं खे ॾियो मथे 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 मथे। सिंधी में। सिंधी में जवाब दुरुस्त है। सब खां पहिरियों तर्जुमो कलाम पाक जो सिंधी में कयो वियो। अरबी त कलाम पाक पाण आहे, पर पहिरियों तर्जुमो सिंधी में कयो वियो। पाकिस्तान जो सब खां वॾो रेलवे प्लेटफॉर्म कहिड़े शहर में आहे? पाकिस्तान का सबसे बड़ा प्लेटफॉर्म किस शहर में है? हेड़ा जो कि अदी सामू और अदी के जो लाहौर। जवाब गलत है। हेड़ा सा ये अदी पिंडी। गलत जवाब आए। साईं के दो, साईं के जी। रोडी। जवाब दुरुस्त है। GFS बिल्डर से पारा ही ऐसा सेगमेंट कयूं था सवाल जवाब। सजी दुनिया में ही आसान सवाल आए, तमाम घणा हथ मथे थींदा। सजी दुनिया में मजदूरन जो ॾींहुं कहिड़ी ईसवी तारीख़ ते मल्हायो वेंदो आहे? मजदूरों का दिन किस ईसवी तारीख में मनाया जाता है? हिना दी के जो 1 मई। 1 मई जवाब दुरुस्त है। टेलीफोन के इजाद कई? ग्राम बेल। कंप्लीट नालो छा होस? सर कंप्लीट ग्राम बेल नालो अचे थो। तव्हांजो जवाब दुरुस्त ही आहे, पर जेकॾहिं कोई अञा कंप्लीट मूंखे हिन जो नालो ॿुधाईंदो त पोइ उनखे गिफ्ट ॾिनो वेंदो। साईं तव्हां ॿुधाईंदो? साईं खे ॾियो माइक, पोयां हथ मथे कयो तव्हां। एस्ट्रावन वालों ने। अलाए तव्हां त काॾे हलिया वियो? तव्हां त अलाए काॾे हलिया वियो? हिन दोस्त खे गिफ्ट हैम्पर ॾियो। GFS जो गिफ्ट हैम्पर ॾियो हिनखे। इलेक्जेंडर ग्राम बेल आहे जवाब दुरुस्त आहे तव्हांजो। तमाम आसान सवाल, रोजमर्रा की जिंदगी का सवाल। CNG छाजो शॉर्ट फॉर्म आए? CNG गाड़ी चलती है, क्या हुआ यार? CNG खत्म हो गई यार। पेट्रोल पे गाड़ी नहीं है, नहीं CNG पे गाड़ी है। तो यार CNG एब्रीविएशन आए, इन जो फुल फॉर्म छा है? CNG कौन बताएगा? आसान सवाल आ। हिन मुन्नी के दो माइक, जल्दी जल्दी, शाबाश। CNG। आपका और मेरा मजाक है। CNG छाजो शॉर्ट फॉर्म आ? कोई ने तो बुधाए? ठीक है, न बुधाए बोली। कंप्रेस्ड नेचुरल गैस ही इन जो जवाब है।
इहो यादि रखी छॾियो। बहुत आसान सवाल, ॾाढो आसान सवाल हिन वक़्तु तव्हां खां पुछी रहियो आहियां। पाकिस्तान जे ठहण वारी तारीख़ त 14 अगस्त 1947 आहे। 1947 साल आहे ऐं तारीख़ आहे 14 अगस्त। ॾींहुं कहिड़ो हुयो? वो कौन सा दिन था जब पाकिस्तान आजाद हुआ? 1947 में जब पाकिस्तान आजाद हुआ, डेट थी 14, दिन कौन सा था? मथे ने साईं के मथे मथे माइक ॾियो, मथे जुमे का दिन। साईं मथे मथे जुम्मे का दिन। साईं के ॾियो। जुमेरात। जुमेरात जवाब दुरुस्त है। GFS जो गिफ्ट हैम्पर जो असांजे भाउ खे सिंध जे कहिड़े शहर खे दरवाजन जो शहर चयो वेंदो आहे? सिंध का वो कौन सा शहर है जिसको दरवाजों का शहर कहा जाता है? हिन अदी के ॾियो माइक। हिन 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 नंढी खे। सखर। गलत। वॾा सभु तूं ॿुधाईंदे जा। हिननि खे ॾियो माइक जल्दी जल्दी। सिंध जे कहिड़े शहर खे दरवाज़नि जो शहर सॾियो वेंदो आहे? हैदराबाद। गलत। केरु ॿुधाईंदो? साईं खे ॾे, इन्हनि जे भरिसां जेके वेठा आहिनि। कोटड़ी। यार तव्हां पत ॿुधाया आहिनि, हिननि खे मौक़ो ॾेई वठूं। तव्हांखे जंहिंखे ॾे न आयो कंहिंखे मोहन जो दड़ो। मोहन जे दड़े में काथे आहिनि दरवाज़ा? हा साईं खे ॾियो, साईं खे ॾियो माइक। कोटड़ी। छा थी वियो आहे यार? साईं साईं खे ॾियो जल्दी जल्दी जल्दी। सिंध लाड़काना। वरी बि साईं खे ई ॾियो। तव्हांखे ई मौक़ो ॾियूं था साईं। सर कोटड़े जी। कोटड़े जी। कोटड़े जी। मां चयो त तव्हांखे ईंदो हूंदो। बहुत आसान सवाल। हिन अदी खे ॾियो जल्दी में, न त पोइ मां ॿुधाए थो छॾियां त कहिड़ो शहर आहे। सिंध जो कहिड़ो शहर आहे जंहिंखे दरवाज़नि जो शहर चयो वेंदो आहे? दरवाज़ा, डोर्स। भटे। ॾाढा दुका था हणो बा। त पोइ तव्हांखे ॿुधायां थो, फाइनल बस टाइम ओवर थी वियो। सिंध जे उन शहर खे जेके दरवाज़नि जो शहर चयो वेंदो आहे, उनजो नालो आहे शिकारपुर। लखीदर, हाथीदर, हितां न ॿुधाइनि शिकारपुर जा। यार शिकारपुर तव्हां विया ई न आहियो। शिकारपुर त मुंहिंजी शिकारपुर दिल में कंदई घर हे कर हलिया ओ मुंहिंजा दिलबर, ओ मुंहिंजा दिलबर। भलजा घुमी ॾिस तूं सिंध जा सभी शहर। शमन अली मीराली जो कलाम आहे। पाकिस्तान कहिड़े खंड में आहे? इससे ज्यादा आसान सवाल क्या पूछूं? पाकिस्तान कौन से बड़े सगीर में है? मेरी बहने क्या हो गया है आपको? पाकिस्तान कौन से बड़े सगीर में है? पाकिस्तान केड़े खंड में आहे? प्राइमरी जा सवालन, ये बच्चों के सवालात हैं जो आपसे पूछ रहा हूं। फर्स्ट लेडीज के मौके ॾियणु चाहियां थो। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे तावन सां ही सेगमेंट कयां पियो। पाकिस्तान केड़े खंड में आए? पाकिस्तान कौन से बड़े सगीर में है? लेडीज को मौका देना चाहता हूं। हिना दी के माइक जल्दी, शाबाश। एशिया। एशिया खंड जवाब दुरुस्त है। आसान सवाल तो खड़ी अचा। सब ओ आसान, इससे भी ज्यादा आसान। हर साल सिंध में सकाफती ईद, कल्चर डे हर साल सिंध में मनाया जाता है। सिंध में हर साल सकाफत ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। उहो कहिड़ो महीनो आहे? किस महीने में कल्चर डे सिंध का मनाया जाता है? तव्हां सिंधियुनि खे न, हे जेके कुझु उर्दू स्पीक छोकिरियूं वेठियूं आहिनि, इन्हनि खां थो पुछणु चाहियां। ॾिसो इन्हनि खे ख़बर आहे। जी हिन अदी खे, जेके ॿार बेबी वाली अदी को दिसंबर।
दिसंबर जवाब दुरुस्त है। मां चवां कहिड़ा तव्हांखां मुश्किल आख़िरी सवाल आहे, उन खां पोइ असां पंहिंजे मुख़्तलिफ़ सेगमेंट से ईंदासीं। पाकिस्तान जी सभ खां आला अदालत, पाकिस्तान जी सभ खां आला अदालत कहिड़ी आहे? पाकिस्तान की सबसे बड़ी आला अदालत कौन सी है, उसका नाम क्या है? हिन अदी के ॾियो माइक। सुप्रीम कोर्ट। सुप्रीम कोर्ट जवाब दुरुस्त है। जीएफएस बिल्डर्स जो अवार्ड गिफ्ट अचे पियो जबरदस्त। लव मैरिज जिसने की है, क्या वो कपल यहां पे मौजूद है? वाह, सिर्फ एक कपल मौजूद है जिसने लव किया। छा असांजे मुल्क मां प्यार खत्म थी वियो? घट में। अच्छा, माशाल्लाह। आप दोनों फेस स्केचिंग सेगमेंट आए जंहिंमें अवां पंहिंजी घरवारी जेका तव्हांजी लवर भी आहे, जंहिंसां तव्हां प्यार कंदा आहियो, जंहिंजे प्यार जे करे तव्हां उन जे बंधननि में ॿधिजी पाण खे क़ैद कयो आहे, उन जी तव्हांखे तस्वीर ठाहिणी आहे। सभ खां पहिरियां जेकॾहिं तव्हांखे ख़बर न आहे हिन सेगमेंट जी, नओं सेगमेंट आहे, तॾहिं मां तव्हांखे बार बार ॿुधाईंदो आहियां, असांजी जेका अदी आहे उनखे हिते वेहणो पवंदो, ठीकु आहे? ऐं असांजो जेको भाउ आहे उनखे हिते वेहणो पवंदो। यहाँ पे पेंटिंग आपने बनानी। कहिड़ा आहे दोस्त? तव्हां अचो ऐं पंहिंजी तव्हां वाइफ खे बि सॾु कयो। ऐं ॿियो अदा, ॿियो लव मैरिज न कई तव्हां, पोइ हथ मथे कीअं कयो? न न, उहो त हिननि खे बि न ईंदी आहे पेंटिंग, इनको बि नहीं आती। असांखे उहो ई खपे जेके पेंटिंग न ईंदी आहे। हली आ, जल्दी जल्दी ईंदासीं। जीएफएस बिल्डर्स एंड डेवलपर्स जे तावन सां असां फेस स्केचिंग ही सेगमेंट करे रहिया आहियूं। जीएफएस बिल्डर्स एंड डेवलपर्स, अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह, ही ॿ कपल्स आहिनि जिन लव मैरिज कई आहे, प्यार जी शादी इन्हनि कई आहे। इन दोनों के लिए जोरदार तालियां हो जाए। बाक़ी इहो आहे, प्यार ख़त्म थींदो थो वञे, तमामु घटि माण्हुनि लव मैरिज कई आहे। धरती मालामाल में जीएफएस बिल्डर्स एंड डेवलपर्स जे तावन सां असां ही सेगमेंट कयूं पिया फेस स्केचिंग, जंहिंमें ॿ कपल्स घुराया आहिनि जिन लव मैरिज कई आहे। ऐं उहे ॾिसूं था त हिन वक़्तु साईं अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हांखे त तस्वीर ठाहिणु घुरिबी हुई, तव्हां हाणे स्टार्ट कंदव? नालो छा आहे? राजकुमार। हेलो, नालो? राजकुमार। राजकुमार जानी, हम राजकुमार हैं और बचपन से लेकर आज तक हमने मांग के नहीं, छीन के खाया है, और इसीलिए हमारी माँ ने हमारा नाम राजकुमार रखा है। और आपका नाम? बेबी। बेबी। बेबी 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 लिटिल स्टार, हाउ आई वंडर व्हाट यू आर। क्या करे, गाना नहीं बना तो इसे खुद ही बना दिया। जी, असांजे हिन भाउ जो नालो छा आहे? मोहम्मद शबीर बुरफत। साईं फेसिंग रखियो। मोहम्मद शबीर बुरफत। मोहम्मद शबीर बुरफत। ऐं असांजी हिन भेण जो नालो छा आहे? रुबीना शबीर। रूबीना। प्यार में छा सॾींदा आहियो तव्हां? नालो न वठंदा आहियां। नालो न वठंदा आहियो, छा चवंदा आहियोसि? हेॾां होॾां। हेॾां हेॾां। और आप क्या बोलती हैं प्यार में? इधर सुने। अच्छा, ही असांजो दोस्त सिंधी आहे ऐं असांजी ये भेण उर्दू स्पीक आहे, और ये इनको जब प्यार से बोलते बोलते हेॾां, और हेॾां का मतलब है सिंधी में इधर,
और ये भी बोल रही है कि मैं भी इनको नाम नहीं लेती, बोलती हूं इधर सुने। आप बोलती है सुने, ओके सुने, तस्वीर बनाए, ठीक है। हाँ इन्हनि खे मौक़ो ॾींदासीं GFS बिल्डर्स जे पारां ही सेगमेंट कयूं था फेस स्केचिंग। जेको हिननि मां सुठी तस्वीर ठाहींदो उन्हनि खे गिफ्ट मिलंदो मोबाइल GFS। जल्दी जल्दी स्टार्ट कंदासीं। ऐं असांखे हिकु ॿियो बि कपल खपे जंहिं अरेंज मैरिज कई आहे। अरेंज मैरिज मालिकनि जी मर्ज़ी सां जंहिं शादी कई आहे। साईं तव्हां कई आहे? हाँ तव्हांजी लव मैरिज थिए बि न। अचो साईं, अचो अचो साईं, अचो। लता ब्यूटी क्रीम जे तावन सां साईं सेगमेंट कयूं था क्रिकेट। ऐं असां ज़ाल मुड़ुसनि खे मौक़ो ॾींदासीं जेको बि विन कंदो उनखे लता जे तरफ़ां स्पेशल गिफ्ट ॾींदासीं। लता ब्यूटी क्रीम जे तरफ़ां गिफ्ट मिलंदो उनखे। जल्दी 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 ॾींदासीं। सिक्को का पे टॉस करना दे, टॉस 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 टॉस। अगर किसी के पास सिक्का है तो मैं चाहता हूं ये पब्लिक से लूं। जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, थैंक यू थैंक यू। ही क्रिकेट जो मैदान है ही पिच है, समझो सामू ता एक स्टेडियम में मौजूद आयो, पब्लिक तव्हांजे सामू आहे। ही विकेट्स बैट बॉल तव्हांजे हथ में आए। टॉस होगा, पहले बैटिंग जो करेगा, जो जीतेगा वो पहले बैटिंग करेगा। छा खपे आपको, क्या चाहिए? 10 एक है 1 रुपया लिखा हुआ है और दूसरी तस्वीर, ठीक है। आपको 1 रुपया चाहिए, तस्वीर चाहिए। 1 रुपया, आपको 1 रुपया चाहिए, दे ले ले, ठीक है। ॾिसूं था त केरु थो खटे। ये 1 रुपया नहीं आया, भाई साहब जीत गए। पहले बैटिंग ये करेंगे और आप बॉलिंग कराएंगे। 4 बॉल आप चलाएंगी, 4 बॉल। अगर थोड़ा ऊपर बॉल गया तो ये छक्का होगा और बैट को टच हुआ नीचे गया तो ये 2 रन हो गए। ओके आप आ जाएं। 4 बॉल बाबा है अरेंज मैरिज आ, इन्हनि अरेंज मैरिज कई आहे। लव मैरिज इन्हनि जी न पई थिए, पोइ इन्हनि अरेंज मैरिज कई आहे, ठीकु आहे। ही वठो, ही वठो। लता ब्यूटी क्रीम जे तावन सां असां सेगमेंट पेश कयूं पिया क्रिकेट। हिकिड़ो दफ़ो लता ब्यूटी क्रीम जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। वाह 6 वाह 12 4 बॉल हलाया असांजी भेण, 3 बॉल 3 छक्का लगा, 6 6 6 यानी कि 18 स्कोर थियो असांजे भाउ जो। हिकिड़ो बॉल हिननि बीट कियो। भाई बीवी से खेल रहे थे, इतनी शॉटें मारे, क्या गुस्सा है उनके ऊपर? का अंदर जी बाया जेका हिते मैदान में पिया कढो, छा मसलो छा है? थोड़ा तो ख्याल करते यार, बीवी के साथ खेल रहे थे, थोड़ा तो ख्याल करते आप। अब आपकी वाइफ करेंगी बैटिंग। अदी ताचो शाबाश। 18 स्कोर, 18 स्कोर है आपका। 4 बॉल आपने खेले, 1 बीट किया, 3 आपने छक्के मारे। वाह, आफरीदी के बाद ये है। अब पता चलेगा असांजी भेण हिते आउट थी वेंदी, थोड़ा अॻियां हितां थी बि, शाबाश। ओ हिते बि सफ़ा आउट थी वेंदी, थोरो हिते थी बि, हिते शाबाश असांजी भेण। पहिरें बॉल में ज़ाल खे आउट कयईं। मेरी बहन आप आ जाएं। पहले बॉल पे आपके हस्बैंड ने आपको बोल्ड कर दिया। हिकु त 3 छक्का ही पंहिंजी घरवारी के मथा पाण जॾहिं बॉलिंग हलाई त पहिरें बॉल ते ज़ाल खे आउट कयईं।
इसके अंदर में बहुत कुछ चल रहा है, ये दूसरी शादी ना कर ले मेरी बहन, बड़ा एहतियात से। नहीं करेगा, माइक खड़िया जल्दी में। और दूसरी बात ये है, ये तो है अरेंज मैरिज वाले, और वो लव मैरिज वाले देखो, लगा प्यान हाली तक हले दी पेंटिंग जबरदस्त। तो ये दूसरी शादी नहीं करेंगे? पक्का? हेलो? जी नहीं करेंगे, नहीं बिल्कुल करेंगे? नहीं करेंगे, नहीं। ये होती है बीवी, यकीन देखो क्योंकि अपने शोहर पर। लव भी है मुझसे, अरेंज के साथ बोल रही है, लव भी है, लव भी हुआ था। ये है औरत का यकीन। और आप मर्द लोग पहले बॉल पे आउट, बाजी घरवाले की पहले बॉल पे आउट, सरेआम ट्री छक्का, बड़ी गाल है यार, मां के तो बर्दाश्त कोन तो थे। एनेक्स होम अप्लायंस जो स्पेशल गिफ्ट असा जे न भाग हेडो जे ट्रे छक्का आया तमाम जबरदस्त, ऐं GFS जो गिफ्ट असा जी नदी के वीडियो। थैंक यू सो मच। हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ी वजायो ऐं हिननि जे लाइ दुआ कयो हे ॿी शादी न करे। शाबाश। ये प्यार में अपनी बीवी को बोलते हैं सिंधी में हेडा, और इनकी जो बीवी माशाल्लाह उर्दू स्पीक है, वो इनको बोलती अच्छा चती सिंधी आया पर उर्दू में ॻाल्हाईंदी आहियां, पोइ अधी तूं जॾहिं सिंधी आहियां त पोइ उर्दू में छो थी ॻाल्हाए? अम्मी इनकी उर्दू स्पीक है तो इनको सिंधी बहुत कम आती है, ठीक है। लव मैरिज थियल आहे इन्हनि जी, प्यार की शादी की है इन्होंने। और कितना साल हुए शादी को? कितने साल हुए? 19 साल। 19 साल हुए शादी को, लव मैरिज है। 19 साल के बाद ये तस्वीर बनाई है। ये है आज का 19 साल का प्यार। यकीन क्यों ना, मुझे तब लव मैरिज तारवा ही खजियो, फिर सारी जिंदगी ये सुनने को आता है कि सच्चा प्यार नहीं मिला। जबरदस्त। ये होता है सच्चा प्यार। ये होता है सच्चा प्यार। कितने साल हुए शादी को? माइक पे बात करें। 14 साल। 14 साल हुए शादी को, माशाल्लाह। 14 साल थिया आहिनि। झगड़े वगड़े होते, नाराजगी होती है, कभी कभी नाराजगी होती है। सबसे ज्यादा नाराज कौन होता है? ये होती है। यो तो मुझे खबर हुई पर वो भी पूछा पियो। और मनाता कौन है? मैं मनाता हूँ। आवाज न तो अचे छा? मैं मनाता हूँ। आप मनाते हो। और ये सच बोल रहे हैं? माइक दे, असाई बहन के माइक दो। जी हाँ, ये सच बोल रहा है। अज हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई त ही जेको कपल आयो आहे, हिन ज़ाल जी तस्वीर बि ॾाढी ख़ूबसूरत ठाही आहे ऐं नाराज़ बि अधी थींदी आहे त ही हिनखे मञाईंदो आहे। हेड़नि मर्दनि जो क़दुरु कयो, ताड़ी वॼायो हिननि जे लाइ। GFS बिल्डर्स जे पारां अव्हां खे गिफ्ट ॾिनो थो वञे मोबाइल, ऐं हिननि दोस्तनि खे बि GFS जो गिफ्ट हैम्पर ॾियो। ऐं मुंहिंजे प्रोग्राम में ॿ अहिड़ा महिमान अज तशरीफ खणी आया आहिनि। आर्टिस्ट पूरी दुनिया में हूंदा आहिनि ऐं हर मुल्क हर क़ौम जो पंहिंजो पंहिंजो आर्टिस्ट हूंदो आहे ऐं आर्टिस्ट हिकिड़ो सफ़ीर हूंदो आहे। मतिलबु कंहिं बि क़ौम खे सुञाणो हुजे त उनजे आर्टिस्ट खे ॾिसबो आहे त उनजो आर्टिस्ट कहिड़ो आहे, छा कंदो आहे। उन आर्टिस्ट खे ॾिसण सां उन क़ौम जो अंदाज़ो लॻायो वेंदो आहे। अंग्रेज़ जिम कैरी ते फ़ख्रु महसूस कंदा आहिनि त असां वटि जिम कैरी आहे। असांजो पड़ोसी मुल्क कपिल शर्मा ते फ़ख्रु करे थो त असां वटि कपिल शर्मा आहे। पाकिस्तान में उमर शरीफ खां पोइ त शायदि ई कोई अचे, पर असांजे सूबे सिंध में असां अलीगुल मौला ऐं सोराब सुबुह ते फ़ख्रु कंदा आहियूं। अस्सलामुअलैकुम।
हिकु ॿी ॻाल्हि, असांजे प्रोग्राम जो नालो आहे धरती माला माल। माल जी मुख़्तलिफ़ सूरत हूंदी आहे, रुगो दौलत न, पर माण्हू ऐं फन वारा माण्हू ख़ासि करे उहो बि माल हूंदा आहिनि। असां वाकई माला माल आहियूं, छो त असां वटि अलीगुल मवाए सोराब सुमरो बि आहे। इतनी तारीफ ना कर पगले, रो पढ़ूंगा। असल में मां चेक करण पियो चाहियां, मां चयो ॾिसां बर्दाश्त थिएसि थी नथी थिएसि। सभ खां पहिरियां मां दावत ॾींदुसि तव्हांखे हिन अजरक जे लाइ कुल्हा ॾियो। नूर मेमन हालाई साहब जेके हाला जा आहिनि, ही अजरक केॾो ख़ूबसूरत आहे। तव्हांखे हर जाइ ते अजरक त मिलंदा, पर नूर मेमन हालाई जो अजरक सॼी सिंध में परे खां पधरो आहे। इन जे करे नूर मेमन हालाई साहब जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। सिंध जी सकाफ़त अजरक मां पंहिंजे भाइरनि दोस्तनि खे जेके मुंहिंजा सीनियर बि आहिनि ऐं हिन ई नाले सां कंहिं दौर में हीउ जेको धरती माला माल आहे हिननि ई शुरू कयो स्टार्ट जे दौर में, पोइ वरी उहो कुझु मसरूफ़तनि जे करे हिननि उहो बंदि कयो। सो वरी असां इन ई नाले सां इन प्रोग्राम खे कंटिन्यू कयो आहे। सभ खां पहिरियां मां भलीकार चवंदुसि तव्हांखे अलीगुल मला सोराब सुमरो, तव्हां वाकई असांजे लाइ धरती माला माल आहियो। ऐं हिन वक़्तु 2 मिंट खनि ॾींदासीं असां पंहिंजे हिननि दोस्तनि खे त हीउ पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो अव्हां जे साम्हूं पेश कंदा। माइक ॾिनी वञे असांजे दोस्तनि खे, माइक 2 माइकूं ॾिनियूं वञनि, ॿियो बि माइक ॾिनो वञे। ऐं अलीगुल खे हिकिड़ो नंढिड़ो टास्क ॾियणु चाहियां थो। हिननि ॿारनि नंढनि खे खिलाए ॾेखार त मञा। इहो टास्क त न, इहो रोज़ जो कमु आहे हिन जो। घर में धंधो ई असांजो इहो आहे। घर में जा पाड़े वारा ॿार खणी ईंदा आहिनि, पंहिंजा असांजा ॿार त परचाए ॾे थोरी देरि लाइ। रात जो टीटी में चवंदा आहिनि अलीगुल हिनखे खिलाए त सही, बस छो असां प्लास्टिक जा ठहियल आहियूं छा? जी नंढड़े ॿारनि जे लाइ अच्छा, हिन में वॾा बि खिली सघनि था, ईअं न त वॾा ॿार जेके नंढा त 2-3 जेके वॾा ॿार ॾाढी मुछुनि सां वेठा आहिनि हेॾा, उहे बि खिली सघनि था। हेॾो जेकी वॾियूं वॾियूं वधिड़ियूं वेठियूं आहिनि, जी जी माशाल्लाह, जेकियूं अच्छा 40 साल जी वधिड़ियूं आहिनि नंढड़ियूं, उहे बि अलीगुल मला जो माशा अलीगुल मला जो मुंहुं अहिड़ो आहे, रुगो कुझु करे न करे ॿार ईअं ई खिलनि था पिया। उहो ॾिसो सदको वञा। हिन जो मुंहुं उहो वाहिद मुंहुं आहे जेको असां ॿारनि जी स्कूल में फीस माफ़ कराइण लाइ खणी वेंदा आहियूं। ऐं हे वरी मुंहुं उहो आहे, हिन जी घरवारी खे ख़बर न पवंदी आहे देगड़ी कहिड़ी आहे, मुंहुं कहिड़ो आहे। ख़ुशियूं जो जेके ॿार नंढड़ा वेठा आहिनि थिया, तव्हांखे मां ॿुधायां थी की सर्च लाइटूं, लाइटुनि जा अलॻि अलॻि क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ी सर्च लाइट, हिकिड़ी ट्यूब लाइट। हाणे वारे ॿारनि खे ख़बर न हूंदी ट्यूब लाइट जी, या ज़ीरो बल्ब जेके सीनियर वेठा हुन ख़बर हूंदी, रात जो ॿारींदा हूंदा। उहे कीअं ॿरंदा आहिनि? सभ खां पहिरियों जेको ज़ीरो बल्ब आहे उहो कीअं ॿरंदो? बटन लॻो टिच। डिम लाइट, सर्च लाइट जेके ट्यूब लाइट ॿरंदी उहा कीअं? बटन लॻो। सर्च लाइट जेके लॻल आहिनि, शादियुनि में बि लॻंदियूं, बटन लॻो टिच। हिकिड़ो मिंट, हे त थियो नंढो बल्ब सर्च लाइट, हेॾे त बल्ब ई सड़ियल आहे सॼो। हेॾे डिम लाइट आहे, हेॾे थोरी डिम लाइट आहे। डिम लाइट आहे छोकी ॿारनि खे खिलाइण लाइ हैदर चयो तूं ॿारनि खे ड्रियारे थो। आख़िर में पखा जेके 3 क़िस्म जा हूंदा आहिनि, जेके अमीर माण्हू उन वटि नवां नवां पखा ईंदा ताज़ा। वरी जेको थोरो पुराणो पखो हूंदो उहो कढी छॾींदा, कंहिं ग़रीब खे ॾींदा। वरी जेके असांजा मिसकीन हूंदा उन जा पखा रसनि सां ॿधल हूंदा आहिनि। हाणे 3 पखनि जा अंदाज़ अलॻि। नओं पखो 0 मीटर, बटन लॻो टिच। थोरो हेॾे कर हवा अचे हिन तरफ़। बेआवाज़, थोड़ो ख़राब, बटन लॻो टिच। रसनि सां बदल, बटन लॻो टिच। ॿार खिली विया माशाल्लाह। ॿार खिली विया बाक़ाइदे, बल्कि वॾा बि खिलनि था माशाल्लाह। हेॾा जेके वेठा आहिनि, जेको दोस्त वेठो आहे हेॾा सोलंगी साहब, शायदि दादू खां आया हुतां। नौशरो फेरोज़ खां माशाल्लाह। हेयर स्टाइल ॾिसो था हिननि जो, बाक़ाइदे संजदत खां मुतासिर थो लॻे। सही माशाल्लाह। साईं भला ॾियो ख़बर, हजम मरी विया आहिनि छा हुते? अच्छा, सवेर तव्हां सवाल जवाबनि जो हिकिड़ो सिलसिलो हलायो पिया,
ॾाढा होशियारु ऑडियंस आयल हिते मां हिकिड़ो करंट इशू जो सुवाल पुछणु चाहियां थो जी करंट इशू जो सवाल सोराब सुबुह अवा खां Current- पुछंदो जेकॾहिं सवाल हिकिड़ो ई पुछंदो उनजो गिफ्ट मिलंदो तव्हांखे जेकॾहिं जवाबु तव्हां ॾिनो त हिन वक़्तु मौजूदा करंट सिचुएशन मौजूदा पाकिस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे इहो जेको करंट ऐं इहो कयई न इन में सवाल भञी आहे ताज़ो माइक वज़ीर ते आज़म असांजी अधी खे मौक़ो ॾियूं हुन भेण खे ॾियो शाबाश जी शहबाज शरीफ शहबाज शरीफ बिल्कुलु सही जवाब जवाब दुरुस्त आहे अच्छा GFS जो गिफ्ट ॾियो असांजी इन अधी खे हिन अधी एॾो जल्दी जवाबु ॾिनो ॼण हाणे हाणे हल पर तारी तकरीब मां अचे थी हिन वक़्तु असां चाहींदासीं त सोराब सूमरो ऐं अलीगुल मलाह जे विच में हिकिड़ो कॉम्पिटिशन कयो वञे गेम्स खेॾाई वञे हिननि खे क्रिकेट गेम सोराब ऐं अलीगुल खे खेॾाई वञे क्रिकेट जो सेट लॻायो वञे जल्दी में ख़बर पइजी वेंदी ऐं जंहिंखे मां सिको ॾिनो उहो मूंखे वापसि ॾिनो वञे महिरबानी शुक्र जो क्रिकेट जो नालो खईं जेकॾहिं मल मुक़ाबिलो कराए मां पक हारायां जल्दी जल्दी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त अॼु ही जेतिरा सुठा कॉमेडियन आहिनि केतिरा बॉलर आहिनि ऐं केतिरी हिननि जी सुठी बैटिंग आहे ख़बर पइजी वेंदी हिन वक़्तु जेको बि हिननि मां खटंदो हिननि खे स्पेशल असां गिफ्ट ॾींदासीं जेको धरती टीवी जे तरफ़ां हूंदो टास थी पहिरियां हे सम्झो टास थी अॼु हीअ मैच आम न आहे सम्झो इंडिया पाकिस्तान जी मैच हूंदी पर हाणे इहो तय करिणो आहे त हिननि में इंडिया कहिड़ो आहे पाकिस्तान कहिड़ो आहे मस मस क्रिकेटर माला साईं जान छॾाए वरी क्रिकेट बि खेॾंदा आहिनि जी टास थींदी जी रुपयो खपे या ही तस्वीर खपे मूंखे चंड खपे चंड रुपयो आहे ई खपे या तस्वीर खपे न। चंड आहे ई न हिन में। तस्वीर खपे तस्वीर खपे या रुपयो या तस्वीर चंड ई मिटाए छॾिया अथनि। तव्हांखे रुपयो खपे तस्वीर खपे उहो ॿिनि पंहिंजे सिके में हूंदो आहे। तस्वीर खपे रुपयो अची वियो आहे यानी कि बैटिंग कंदो सोराब सूमरो बॉलिंग कंदो अलीगुल मलाह आहे। 4 बॉल आहिनि अब ऐं जेकॾहिं तव्हां बॉल खे सिर्फ़ु टच कयो था हेठि त उहे 2 रन्स हूंदियूं ऐं जेकॾहिं बॉल मथे हवा में थो वञे त उहो छको हूंदो ठीकु आहे ठीकु आहे हिते कैच सिस्टम न आहे सही ऐं बोल्ट थियो त बोल्ट थियो 4 बॉल आहिनि अलीगुल रन्सूं 4 रन्सूं छको 6 रन्सूं यानी कि 10 12 जी 12 रन्सूं ठाहियूं आहिनि सोराब सूमरो ऐं हाणे ख़बर पवंदी त अलीगुल मलाह 4 बॉलनि में घणो स्कोर थो करे सभ खां पहिरियां 12 रन्सूं सोराब सूमरो जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि धक्को लॻी अच्छा बाल सही न बाबा इकबाल जबरदस्त ओके बरतू वाह छक्को 8 रन्सूं जबरदस्त आउट आखिरी बॉल ते आउट जेकॾहिं स्टंप में बैट न लॻे हा त ही छक्को हुयो ऐं छक्के सां अलीगुल मलाह विन करे पियो पर अलीगुल मलाह आख़िर में आउट थियो 6 ऐं 2 8 सोराब ए वो माण्हू त जेको चए पियो आखिरी बॉल ताईं खेॾंदुसि आउट थियो आखिरी बॉल खेॾी आउट थियो ऐं बॉल आखिरी हो स्कोर 50 पियो खपेसि काॾो घटे आहे सो ज़बरदस्त सोराब सूमरे जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि ऐं
मोबाइल गिफ्ट ॾींदा असां सौराब सूमरे खे सौराब सूमरो विन कयो आहे ही सेगमेंट मारे छॾे मोबाइल कहिड़ी आहे सही आहे फॉर मी ऐं मुगलिया जो ही गिफ्ट असांजे इन दोस्त खे ऐं एनएक्स जो गिफ्ट असांजे अलीगुल मला भाउ खे ॾिनो वञे ही तव्हां बाबा पंहिंजी क़ाबिलियत सां खटियो आहे साईं, वॾी महिरबानी मूंखे ख़बर आहे त माशाल्लाह असांजा हिननि महिमाननि खे हिननि गिफ्ट जी का बि ज़रूरत कोन्हे पर जॾहिं कॉम्पिटिशन थींदो आहे उन में कहिड़े बि क़िस्म जो गिफ्ट हुजे उहो वॾी माना रखंदो आहे सो टाइम तमामु असां वटि घटि आहे यकीन कयो ही उहे शख़्सियतूं ही आहिनि जेको जो गिफ्ट आहे उहो मां ॾियणु चाहियां थो कंहिंखे वाह वाह हे जंहिंजा वॾा वार आहिनि जंहिंजे हजम मरी आहिनि ॻोठ जा हे साईं तव्हांजे लाइ गिफ्ट मुंहिंजे तरफ़ां वाह आवाज़ साईं महिरबानी हे जेको तूं सौराब सां मिले न उहो मोबाइल न ॾींदी जो मोबाइल जी मूंखे पाण ज़रूरत हुई हिन वक़्तु लाइव ॾिसंदा मुंहिंजा ॿार वेठा हाणे ई मां मैसेज चाहींदुसि खणी त अचो। मुंहिंजे महिमाननि जी जेका एग्ज़िट थिए उहा एॾे शान ऐं मुतबर तरीक़े सां थिए अहिड़ियूं ख़ूबसूरत ताड़ी वॼायो जीअं लॻे त असां वटि के महिमान आया ऐं उन्हनि खे लॻे त असां वटि के ऑडियंस थैंक यू सो मच थैंक यू चीलुड़ी में अदी बेटा तव्हां अचो शाबाश अचो ऐं तव्हां बि अचो ठीकु आहे आराम हा बेटा तव्हां बि अचो जल्दी जल्दी ईंदासीं फॉरमी जे तावन सां असां ही सेगमेंट पेश कयूं पिया फॉरमी जे तावन सां असां ही सेगमेंट पेश कयूं पिया चील उड़ी कौआ उड़ा फॉरमी जे तावन सां जल्दी जल्दी ईंदासीं शाबाश 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 आ जाओ बेटा आ जाओ ओके जल्दी जल्दी आ जाओ बस वहां पे जाओ शाबाश 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 आप सबको पता है कैसे खेलना है ता सबनी खबर है ना अगर कोई भी भैंस को उड़ा देता है तो फिर वो खुद ही अच्छे बच्चे की तरह वहां पे जाके बैठ जाए शाबाश सही है क्योंकि जो ऑनेस्ट बच्चा होता है उसका एक अलग मकाम होता है शाबाश ऑनेस्ट बने डिसऑनेस्टी नहीं चलेगी ओके शाबाश जल्दी जल्दी अच्छा अब वार्म अप कर रहा हूं आपको मैं चीलुड़ी कौआ उड़ा कबूतर उड़ा बिल्ला उड़ा इन दोनों ये भी छोटा भी शाबाश 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 ये आपको अभी मैं स्लो में ही वार्म अप कर रहा हूं तो आप लोग अभी आउट हो रहे हो अभी आएंगे जल्दी जल्दी ठीक है कुत्ता उड़ा आजा बेटा शाबाश कबूतर उड़ा चील उड़ी तोता उड़ा मैना उड़ी इसकी नजर में मैना नहीं उड़ती लेकिन ये बहुत छोटी है हो सकता है मैना का पता ही ना हो उसे कुत्ता उड़ा चिलड़ी कौवा उड़ा गधा उड़ा मोंकी उड़ा 1 2 3 आपने भी मोंकी को उड़ाया नहीं उड़ाया आपने नहीं बेस नहीं करने आ जाओ बेटा आप तो ये तो छोटे बच्चे चले गए आ जाओ मोंकी आपने उड़ाया जल्दी कर फिर ऐसे होगा तो फिर उनको भी वापस बुलाऊं मैं शाबाश शाबाश बच्चा शाबाश शाबाश मक्खी उड़ी मच्छर उड़ा इस छोटी का मच्छर बहुत लेट उड़ रहा है ऐसा बच्चा जीत जाता है चिलड़ी कौवा उड़ा कबूतर उड़ा इसका हर पंछी लेट उड़ रहा है क्या मसला क्या है इसका पंछी पिंजरे में यार अब आउट हो जाना ठीक है
अब फास्ट फास्ट आएंगे, मेरे जो लेट करेगा वो आउट हो जाएगा। अब जो लेट होगा, मतलब मैं बोलूं चील उड़ी, सब फिर देर से उड़ाएगा, वो भी आउट हो जाएगा। ठीक है? मक्खी उड़ी, मच्छर उड़ा, चील उड़ी, कुत्ता उड़ा। शाबाश। जो सबसे हार्ड प्लेयर मुझे लग रहा है वो ये लग रहा है। साइकिल उड़ी, आ जाओ। बाइक उड़ी, कार उड़ी, ट्रैक्टर उड़ा, कुत्ता उड़ा, चील उड़ी, मक्खी उड़ी, मच्छर उड़ा। ये बहुत लेट करेगी तो कैसे हारेगी? उधर देखो, पब्लिक को देखो। चिल्ली, नाम क्या है आपका? आयजा। आयजा, आयजा थोड़ा फास्ट, ठीक है? शाबाश। चिल्ली, इसकी बीमार चील है, उड़ी नहीं रही है, कैसे इसको हराऊं? कबूतर उड़ा, तोता उड़ा, कुत्ता उड़ा, चील उड़ी, मक्खी उड़ी, मच्छर उड़ा, मैं उड़ा। यार मुझे साइकिल देनी है एक, ठीक है? जल्दी जल्दी आएंगे, ओके? अब थोड़ा हार्ड कराऊं और गेम को। शाबाश। आयजा, आयजा बेटा, आयजा फास्ट फास्ट आएंगे, ठीक है? अगर लेट करोगी तो फिर आउट हो जाओगी। शाबाश, ओके? मच्छर उड़ा, मक्खी उड़ी, चील उड़ी, गधा उड़ा। तोता उड़ा, सिक्का ले आओ, सिक्का। आ जाओ, ये बहुत सख्त मुकाबला है। एक ही हले टॉस करके जो जीतेगा उसको साइकिल दी जाएगी, ओके? ये फेयर होगा, वरना नाइंसाफी होगी। क्या चाहिए बेटा? ये तस्वीर है, इसको तस्वीर बोलते हैं, और ये है 1 रुपया। आपको तस्वीर चाहिए, ठीक है? तस्वीर अगर आई तो ये बच्चा जीतेगा, और अगर 1 रुपया जो लिखा हुआ ये आया तो ये बच्ची जीतेगी। आप लोग क्या कहते हो, कौन जीतेगा? आपकी तालियां बताइए, आपकी तालियां बताइए। सुने सुने, आप किसको जितवाना चाहते हो? सुनो, क्या आप इसको जितवाना चाहते हो या आप इसको जितवाना चाहते हो? लेकिन ये टॉस होगा, ये होगा टॉस। आपको तस्वीर चाहिए, ओके? नाम क्या है बेटा? अहमद। अहमद और आयजा का मुकाबला है। बेटा आप दोनों आ जाओ, आप भी आ जाओ। क्या है? ही कटी साइकिल खड़ी है फॉर मी जे तावन सा साई सेगमेंट क्यों से फॉर मी वार जे तरफा सा साइकिल में आए नगे लता ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हो साजी ने मुनी के। शाबाश बेटा, आप जाएं, आप जाएं, शाबाश, आप जाएं। भाई ये बहुत हार्ड कंपटीशन के बाद जीता है, ये आपकी तरफ आ रहा है, आपकी तालियां बताएंगी ताकि लगे कि ये जीता है। पियो और खट्टो में कौन कौन आएगा? पियो और खट्टो टैंक वाले तावन सां ही सेगमेंट पेश कयूं पिया। पियो और खट्टो
वीनस प्लास्ट बिल्ड अ नेशन, जापान ग्रीन सिटी, पाकिस्तान की पहली माहौल दोस्त स्कीम, स्टेट लाइफ इंश्योरेंस, हैप्पी लाइफ विद स्टेट लाइफ, फॉर मी नॉन गैस बॉडी स्प्रे, मलका मसाले, कुछ नया पकाओ, वाइटल टी, वाइटल पियो, जिंदगी जियो, GFS बिल्डर्स बनाए ख्वाबों को हकीकत, लता ब्यूटी क्रीम, चेहरे को मिले बेहतरीन गिलो, टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोजाना, नूर मेमन हालाई खाद में सकाफत जे तावन सां असां ही धरती मालामाल पेश कयूं पिया। ऐं हिन वक़्तु असां सेगमेंट स्टार्ट कयो आहे पियो और खटो। तव्हां अचो, ठीकु आहे। 3 टेबल्स आहिनि ऐं जंहिं अधी खे तव्हां आप पहले भी आई थी, इसमें नहीं आई अभी, ओके। आपको नहीं बुलाया, जिसको आपको इनको आपको भी जिनको मैं बुलाऊं वो आ जाए। आप आ जाओ, आ जाओ, आ जाओ, आ जाओ, आप आ जाओ बेटा, आ जाओ, बैठ जाओ। जिसको मैं बुलाऊं वो आ जाए प्लीज। पियो और खट्टो। आप आ जाओ, आप आ जाओ। आप में से किस किस को प्यास लगी है? आपको प्यास लगी है? भाई इन्हनि खे पानी वाणी पियारो, जेके जेके हथ मथे कनि था ॾिसो। टैंक वारनि जे तावन सां असां ही सेगमेंट पेश कयूं पिया। टैंक ठाहे बेहतर मुस्तकबिल रोज़ानो। टैंक में विटामिन B ऐं C हूंदा आहिनि, जेके क़ुवत मुदाफ़ियत वधाइण लाइ तमामु घणो ज़रूरी आहिनि। रमज़ान जो महीनो असां लाइ इंतहाई अहम आहे। उन दौरान असांखे पंहिंजे घर वारनि सां गॾोगॾु पंहिंजे पाड़ेसियुनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। त अचो हिन साल टैंक रमज़ान सां गॾिजी उन्हनि ख़ुशियुनि खे विरायूं ऐं ॿियनि लाइ भलाई जो ज़रियो बणिजूं। टैंक हाणे मुख़्तलिफ़ ज़ाइक़नि में दस्तियाब आहे, जंहिंमें ऑरेंज, मैंगो, पाइनएप्पल, लेमन ऐं पेपर शामिल आहिनि। जेको खटंदो इन तीनों में से जो जीतेगा, टैंक जा तो उनके गिफ्ट ॾिना वेंदा, पर उनके मोबाइल गिफ्ट भी ॾिनो वेंदो। फ्रूट चाट विथ टैंक, शाही मैंगो डिजर्ट, गोला गंडा विथ टैंक, ऑरेंज चिकन टैंक, टैंक फ्रूट सलाद, पाइन एप्पल केक विथ टैंक, टैंक पाइन एप्पल। सो हिन वक्त स्टार्ट कंदासे। पहले 3 काउंट करूंगा, आपने स्टार्ट करना है, फिर 5 काउंट करूंगा। ओके, स्टार्ट करें। 1 2, अभी नहीं हाथ लगाना, हाथ डोंट टच द ग्लास। 3 गो। 1 2 3 4 5। What's your name? पूजा। पूजा। पियो और खट्टो में खट्टो आए। पूजा जिला जोरदार तालियों। टैंक जा गिफ्ट असां हिन अधी के दियो। क्या आपका भी गिरा है, इनका भी गिरा है, सबका गिरा है, लेकिन फिर भी आपका पड़ा है, इनका नहीं पड़ा है। ये फेयर जीती हैं, सबके सामने ये कंपटीशन है। जोरदार तालियों थी वजन। अॼु असां वटि रुगो महिमाननि जी बरसाति आहे। ईअं खणी चऊं त रहमतुनि जो महीनो आहे, त असांजे मथां में रुगो रहमतूं वसनि पयूं। जीअं त अलीगुल मला ऐं सोराब सुमर खां पोइ हिकु ॿी सिंध जी अहिड़ी पर्सनैलिटी जेका कंहिं बि तारुफ़ जी मोहताज त नाहे, जहिड़ी तस्वीर हुनजी ख़ूबसूरत आहे, तहिड़ी सीरत हुनजी पिणु प्यारी आहे ऐं तहिड़ो ई आवाज़ु हुनजो ख़ूबसूरत आहे। मां उन महिमान खे दावत ॾींदुसि। अवां जूं ज़ोरदार ताड़ियूं हूंदियूं त अवां जे भरपूर ताड़ियुनि में सिंध जी मशहूरु गुलकारा, तव्हां मां कोई ॿुधाईंदो? सभिनी ख़बर पइजी वई आहे? अच्छा, सभिनी ख़बर पइजी वई आहे असां वटि केरु आहे। शैला गुल। वाह
शैला वाह माशाल्लाह तव्हां जो अञा नालो मन मां खणण वारो ई हुयुसि त पब्लिक मां आवाज़ आयो त शैला गुल यानी कि जेको मां लफ़्ज़ चयो त कंहिं बि तारुफ़ जी मोहताज न आहे यानी कि मां सिर्फ़ु जेके तव्हांजी सुञाणप जूं शयूं ॿुधायूं त हू सम्झी विया त हीअ शैला गुल ई थी सघे थी हिकु शैला ॿियो वरी गुल सभ खां पहिरियां तव्हांखे भलीकार चवंदुसि धरती माला माल में तव्हां आया आहियो कीअं पियो लॻे ही सेठ ही माण्हू ऐं असांजो धरती वालेकुम अस्सलाम तव्हां बाक़ाइदा होस्ट थी विया माशाल्लाह बहितरीन सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं रमज़ान जो हिकिड़ो भलारो ऐं बहितरीनु महीनो हले थो जेको असांखे तोहफ़े में अलाह साईं ॾिनो आहे रहमतुनि जो बरकतुनि जो ऐं हुन में एतिरो बहितरीनु प्रोग्राम बि हले थो धरती मालामाल वाह वाह ज़बरदस्त रोज़ा तव्हांजा कीअं पिया वञनि अल्हम्दुलिल्लाह रोज़ा बि बहितरीनु था हलनि रोज़ेदारनि खे रोज़ा खोल रहिया थी उहे बि ॾाढा पहिला था हलनि माशाल्लाह फैमिली में हिन वक़्तु घणा मेंबर आहिनि मां शैला खां ताकी कुझु असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे तव्हांजी पर्सनल लाइफ खे बि टच करणु चाहींदा आहिनि माशाल्लाह फैमिली त इलाही वॾी आहे केतिरा सारा ॿुधाया माशाल्लाह इन लॉस में बि सॼी फुल मुकमल फैमिली आहे हुन में बि खोड़ सारा घर जा भाती आहिनि अम्मी अबू वारा बि आहिनि गॾु गॾु मुंहिंजी पंहिंजे ज़ाती फैमिली आहे हुन में मां आहियां मुंहिंजो घरवारो आहे ऐं मुंहिंजा 4 ॿार आहिनि माशाल्लाह शैला असां वटि मौजूदु आहे असां चाहींदासीं त हर हवाले सां सभ खां पहिरियां त माना हिननि जो जेको आवाज़ु आहे उहो पाण ॿुधूं ऐं उनखां पोइ शैला असां सां गॾु मौजूदु बि हूंदी ऐं कुझु सेगमेंट्स थींदा असां शैला जे हथां रही उन्हनि जेके बि पार्टिसिपेट कंदा ऐं उन में जेके विनर हूंदा उन्हनि खे गिफ्ट बि शैला गुल जे हथां रही ॾियाराईंदासीं सभ खां पहिरियां छा था ॿुधायो तव्हां मां छा ॿुधायां तव्हां ॿुधायो कुझु त ॿुधायो मां जेको ॿुधाईंदमि उहो सभिनी खे यादि थी वेंदो यादि थी वेंदो पोइ थी सघे मूंखे बि यादि आहे बिल्कुलु तव्हांजी फरमाइश ते ऐं सभिनी फरमाइश ते तव्हांजी स्पेशल फरमाइश आहे जावेद हैदर जी मां तव्हांखे लाइव ॿुधायां थी तमामु ज़बरदस्त याद आहे अञा बि याद आहे माशाल्लाह तव्हांजे हाफ़िज़े खे सलाम आहे सभु शइ यादि आहे तव्हांखे असल में कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके कॾहिं न आहिनि विसरंदियूं गानो बि ईअं ई आहे बिल्कुलु कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके वाक़ई बि न विसरंदियूं आहिनि पर तव्हांजी हीअ परफॉर्मेंस बि कॾहिं न विसरण जहिड़ी आहे माशाल्लाह ऐं हिन वक़्तु शैला सां गॾु मौजूदु आहे मां चाहींदुसि त म्यूज़िकल चेयर में केरु केरु हिसो वठंदियूं जल्दी जल्दी ॿुधायो जल्दी ॿुधायो ऐं थोरो शोर नथो अचे छो छा मोबाइल न खपे अव्हांखे केरु आहे जेको कॉम्पिटिशन में हिसो वठी करे मोबाइल हासिल करणु चाहे असांजूं इहे अदियूं आहिनि ठीकु आहे जल्दी मां शैला साहिबा तव्हां हेॾां अचो कहाँ ईंदो केरु ईंदो आप आ जाए तव्हां बि अचो तव्हां भी अचो आप आ जाओ जल्दी आ जाओ शाबाश वेनस प्लास के तरफा जल्दी करा दे शाबाश बस छह कुर्सियूं आहिनि ऐं असां अधियूं कुर्सियुनि खां वधीक घुराए वरितियूं आहिनि मां चाहींदो आहियां त सभिनीनि खे पार्टिसिपेट कराईंदो हलां ताकी का बि अधी रहिजी न वञे पर जेकॾहिं का रहिजी वञे थी त को मसइलो न आहे तव्हां असां जे प्रोग्राम में हर दफ़े अची सघो था मां तव्हांखे पार्टिसिपेट कराए सघां थो कुझु इंस्ट्रक्शंस आहिनि जेके तव्हांखे मां ॾियणु चाहींदुसि डोंट टच द चेयर को हाथ नहीं लगाना और किसी को धक्का नहीं देना क्योंकि जो फर्स्ट इन में ॾाढो मुश्किल हूंदो आहे ठीकु आहे त पोइ स्टार्ट अच्छा शैला गुल असां सां गॾु मौजूदु आहे अॼु मां हिकु नई शइ करणु चाहियां थो त शैला गुल तव्हां हितां ई बीहंदव ठीकु आहे और आपका फेस इधर ही होगा ऑडियंस की तरफ तव्हां शैला ॻाईंदी शैला जे आवाज़ ते ही म्यूज़िकल चेयर हलंदो पोइ शैला तव्हां किथे किथे स्टॉप कयो थियो उहो तव्हां ते आहे ठीकु आहे मां मतिलबु आवाज़ बंदि कंदसि ही वेही रहंदियूं हा आवाज़ तव्हां बंदि थींदो आहे हा ये ठीक है
स्ट्रेट तव्हां ॾिसंदव तव्हां हितां बीहो शाबाश हिते मूंखे बि तव्हांखे उते ई ॾिसणो आहे ओके ठीकु आहे त पोइ स्टार्ट कंदासीं ऐं शेरा तव्हांखे पोइ हिते नाहे ॾिसणो न, मां नथी न त ख़बर छा थींदो वॾी दुश्मनी थी वेंदी त अच्छा अम्मा जे भरिसां वेझी कुर्सी हुई तव्हांखे त पोइ ख़बर इहा दुश्मनी ॾाढी ख़तरनाक हूंदी हा बिल्कुलु त पोइ जी ओके इहो ई गानो मां चाहींदुसि त विछड़ियो आहीं विसरी वियो आहीं इहो गानो तव्हां चवंदव ठीकु आहे त पोइ स्टार्ट कंदासीं 1 2 3 गो वाह जबरदस्त ये बैठ चुकी हैं आप आ जाओ बेटा शाबाश 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 तमाम जबरदस्त शेला जबरदस्त जबरदस्त हिते त घणा माण्हू तव्हांजे हिकिड़े टेक में 4-5 अदियूं असांजूं आउट थी वयूं ठीकु आहे त पोइ इहो ई यादि आहे अञा बि यादि आहे वेरी गुड ओह जबरदस्त कुर्सी खे हटायो मूंखे त ख़बर ई नथी पए पोयां थिए छा पियो असां बि इहो ई था चयूं तव्हांखे ख़बर न पए बसि असांखे ख़बर पए थी त पोइ 1 2 3 4 4 कुर्सियूं आहिनि 5 असांजूं अदियूं आहिनि ऐं शैला गुल जो जेको कलाम आहे यादि आहे अञा बि यादि आहे ऐं जेका खटी वेंदी न त यकीन कयो शैला गुल खे सॼी ज़िंदगी चवंदी वाकई यादि आहे त मां तव्हांजे आवाज़ ते खटी अच्छा आहियां पोयां जहिड़ो त छॾायूं कहिड़ी आउट स्टार्ट कंदासीं 1 2 3 गो आ जाओ जो तव्हां अचो अदी तव्हां अचो शाबाश शाबाश जबरदस्त ख़बर न आहे त हिन यादगिरियुनि में कहिड़ी मूंखे पिटींदी कहिड़ी मूंखे दौड़ ॾींदी तव्हांखे कोई बि न पिटींदो सभिनी असल में हिन गाने में चक्कर ई अहिड़ो आहे जो ही फिरंदी रहंदी त माना ॻाईंदी पई जबरदस्त ॿ कुर्सियूं आहिनि 3 असांजूं अदियूं आहिनि जल्दी जल्दी ईंदासीं 1 2 3 स्टार्ट वाह जबरदस्त हिकु कुर्सी है ॿ असांजूं अदियूं ॾिसूं था हाणे मुक़ाबलो सख़्तु आहे ऐं मूंखे लॻे थो वधीक ॻाइणो पवंदो ठीकु आहे त पोइ स्टार्ट कंदासीं 1 2 3 स्टार्ट अधी कटे वई आहे पर अधी खे यकीन नथो अचे माशाल्लाह मुबारक हुजनि भाई परेशान जो है अच्छा नहीं मैं माइक आपको दियोस, माइक। मैं आपको बताऊं जी आप जीत गई हैं जी 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 यकीन नहीं आ रहा यकीन नहीं आ रहा तो आपके चेहरे पे कोई एक्सप्रेशन है आप एक्सप्रेशन लेस हो मतलब आप जीत गई हो तो भी बस ऐसे ही हो और आप हार गए जाती हो फिर भी ऐसे होती हो नहीं तो बस खुशी हुई है दिल से खुशी हुई है बिल्कुल हाँ इतना सख्त था मुकाबला यकीन नहीं आ रहा था कि मैं जीत परसों जाऊंगी। जिस खातून की बाइक निकली थी यहाँ पे तो उसने ऐसे किया था ये ऐसे किया था अच्छा
और आप अच्छा अगर बाइक निकलती फिर भी ऐसे ही होती आप? नहीं नहीं खुश होती बहुत फिर खुश होती? तो मोबाइल पे खुश नहीं हो तो किसी और को दे दूं मोबाइल? नहीं नहीं इतनी मुश्किल से ये जीता। तो नहीं, आप जरा जोर से करके बताएं, मैं जीत गई हूँ ऐसे बोले। मैं जीत गई। जोरदार तालियां भाई। जबरदस्त वीनस प्लास जे तरफां असांजी नदी के मोबाइल गिफ्ट ॾियो। थैंक यू सो मच। म्यूजिकल चेयर वांगे थी यार, हिनखे ख़बर कोन्हे किथे बीहणो आहे। थैंक यू सो मच। तव्हां काॾे नथा वञो, अञा असां सां गॾु ई आहियो। अच्छा हा, तव्हां अञा असां सां गॾु ई आहियो ऐं सेगमेंट अञा कजे। सुनाए सुनाए। रेस कंपटीशन में केर केर हिस्सो वठंदो? रेस कंपटीशन। बच्चे चाहिए, छोटे बच्चे चाहिए। मुझे 3 बच्चे चाहिए, 3 बच्चे चाहिए, सिर्फ 3 जो चील उड़ी में नहीं आए हो, जो चील उड़ी में नहीं आए हो। हाँ इधर आओ, इधर आओ, इसको ले आओ। हो नहीं, आप आ गए हो, आप आ गए हो बेटा, इसको बुलाओ। ये आया था चील उड़ी में, आ जाओ आ जाओ आ जाओ। शाबाश, अच्छा बस हिने के मोकले प्यारोस। ये छोटी बेबी नहीं है, इससे बड़ी है, इससे भेज हाँ, दो। ये बेटा बड़े ताचो बच्चे हैं। ताचो, शाबाश शाबाश शाबाश। शेला तव्हां हितां बीहो, हितां हिननि छोकरनि ॾे मुंहुं करे बीहो, हिननि ॾे थोरो अञा हिते हिन जाइ ते ही तव्हां ताईं ईंदा, मां हुतां बीहंदुसि, पोइ मुड़े ईंदा, ठीकु आहे? ओ माय गॉड, कितने सामने कितने बच्चे रुला दिए आपने। ये शैला गुल हैं, ठीक है? और मैं आपका अंकल और वो आपकी आंटी है, ठीक है? तो जाएंगे वहाँ पर और वहाँ पे शैला गुल को उनके पीछे नहीं जाना है, आगे से टर्न करके मेरे पास आना है, ठीक है? समझे? बियो। जब मैं स्टार्ट करूँगा फिर वीनस प्लास जे तरफां ही असां सेगमेंट कयूं पिया। जेको भी खटंदो उनखे साइकिल ॾिनी वेंदी, त पोइ स्टार्ट कंदासीं। अच्छा, साइकिल चलानी है पैरों से, ऐसे ज़मीन पे पैर नहीं लगाने, ज़मीन से कोई भी पैर न लगाई दो, ठीक है? पेडल चलाना है। वाह, तो के तकड़ा छा। 1 2 3 गो। ये जमीन पे पैर हणंदो आयो ना? नहीं, चीटिंग करे आयो, थोड़ो वडो है इन्हनि खां। पेडल से तुमने चलाई नहीं, मैं बोल रहा हूँ पेडल से चलानी है, फिर तो उनको भी मौका दिया जाए। अच्छा, अब आ जाओ, दोबारा करो, अब जमीन पे पैर लगा के चलाओ, जो जीतेगा इनको भी वही मौका होगा, ठीक है? अच्छा, ही मुकाबले का नंढो है लाई। हाँ, मुकाबले में ही नंडो है, बड़ा बच्चा चाहिए। अच्छा, हले अच इधर अच। ही भी तो उतरी है। ये भी छोटी है, बहुत छोटी, ये नहीं चला पाएगी। नहीं, सिर्फ बड़ा बच्चा हार जाएगी। नहीं आ जाएगी ना, आ जाओ। ये ब्लैक शर्ट आ जाओ, आ जाओ, ठीक है? समझ गए? शैला गुल जो सामने आपके देख रहे हो, उनके आगे ही आपने घूम के आना है मेरी तरफ। स्टार्ट करना दे, अच्छा पैरों से ही आप जा सकते हो, ठीक है? 1 2 गो। जल्दी। पहले भी यही जीता था ना? पहले भी यही जीता। ठीक है, तो भाई वीनस ही साइकिल हासिल कई है इन मुन्ने। नालो चाहे मोहम्मद इब्राहिम के लिए जोरदार तालियों। आए, जब तक ये आपके पास आए तालियां होनी चाहिए इसके लिए। शाबाश, जाओ बेटा। थैंक यू सो मच। आखिर में तव्हांखे गानो ॻाइणो आहे। असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते अची चुको आहे। मां चाहींदुसि त असां धरती टीवी जे तरफ़ां ही अव्हांखे मोबाइल गिफ्ट आहे ऐं हिकु साइकिल बि मां चाहींदुसि त, छो त नओं महिमान आयो आहे तव्हांजे घर, मूंखे ख़बर आहे।
वो ऐं साइकिल खाइण इलाही नंढड़ो Thank you ऐं so नूर much. मेमण हालाई जो अजरक वीडियो असांजे हिन महिमान खे Thank you so सिंधी much. सकाफ़त Thanks to you ऐं इन especially. सां गॾोगॾु ही साइकिल बि ही तव्हां रखो पोइ जीअं ई गानो ख़तमु थींदो असांजे महिमान खे आख़िर ताईं तव्हांखे अलविदा करिणो आहे स्पेशली हैदर जेको आहे सो शुरू खां वठी मुंहिंजो इलाही फेवरेट आहे स्पेशली कॉमेडी में ऐं जेके डायलॉग डिलीवरी हूंदी आहे शुरू खां हाणे बहितरीनु होस्ट आहे एतिरो बहितरीनु प्रोग्राम कयो था इन जो तव्हांखे रखो थैंक यू हिन वक़्तु तव्हां खां मां मोकिलाईंदुसि ऐं उनखां पोइ ही गानो हूंदो गाने खां पोइ असांजो अलविदा आहे सुभाणे सेम टाइम ते हैदर कादरी धरती मालाबाल में असां गॾु हूंदो ऐं हिन वक़्तु हिकु ज़ोरदार नारो हूंदो उन नारे खां पोइ असां माइक ऐं ही प्रोग्राम हवाले कंदासीं पंहिंजी शैला गुल जेका असांजी तमामु सुठी सिंगर आहे ज़ोरदार आवाज़ में धरती मालाबाल जोश खपे जनून खपे मौज खपे ऐं मस्ती खपे धरती मालामाल धरती मालामाल धरती मालामाल धरती मालामाल